अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था जावेद अहमद रिंद जी। दौलतपुर शाख में अल नूर शुगर मिल इंतज़ामिया पारां वॾनि पाइपनि ज़रिए ज़हरीलो पाणी इरीगेशन अमलदारनि जे मुबैना मदद सां छोड़ करण सबबि पुछड़े जा आबादगार सख़्त परेशान आहिनि। आबादगारनि शमीर बुगियो, नूर अहमद उंदड़, परवेज़ बुगियो, होत खान गबोल, गुलाम शबीर संगरा ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दौलतपुर शाख ते हज़ारें एकड़ ज़मीन आबाद थिए थी। पखी पखड़ चौपायो माल पिणु पाणी पिए थो, पर अल नूर शुगर मिल इंतज़ामिया इरीगेशन अमले जे मदद सां अल नूर शुगर मिल मोरीअ वटि वॾो पाइप हणी दौलतपुर शाख में ज़हरीलो पाणी छोड़ करे रही आहे, जंहिं सबबि ज़मीनूं ख़राब थी वियूं आहिनि। पखी पखड़ चौपायो माल ज़हरीलो पाणी वापराइण सबबि मरी रहियो आहे। आबादगारनि मुतालबो कयो आहे त अल नूर शुगर मिल इंतज़ामिया खे दौलतपुर शाख में केमिकल वारो ज़हरीलो पाणी छोड़ करण खां मना करे पखी पखड़ ऐं चौपायो माल मरण खां बचायो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।